नाले वारे शाइर सईद मेमण चयो आहे त हू सिंध टीवी न्यूज़ ऐं जीजल अख़बार जो थोराइतो आहे जंहिं संदसि बीमारीअ बाबति आवाज़ ऐवाननि ताईं पहुचायो जॾहिं त खेसि रक़म ॾियण बदिरां संदसि इलाज करायो वञे त वधीक बहितर आहे। अहिड़ो इज़हार हुन सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे कयो। शुगर त आहे ऐं हाई ब्लड प्रेशर जो पेशेंट मां आहियां घणे वक़्त खां, पर मूंखे घणी जेका तकलीफ़ थींदी आहे उहा मुंहिंजे दिमाग़ जी जेका रग ब्लॉक थियल आहे उन जे करे थींदी आहे। उन जे करे मूंखे अॻु में फिट्स पवंदा हुआ, बेहोशियत जा दौरा पवंदा हुआ, बेहोशी जा दौरा पवंदा हुआ। हाणे डॉक्टरनि जो चवणु आहे त उन तव्हांजी तकलीफ़ मां ॿी हिकिड़ी तकलीफ़ थी आहे जंहिंखे उहो मेडिकल टर्म यूज़ कनि था पिया त शायदि कॉर्निकल आहे, छा नालो वठनि था हुनजो, त उहा थी पई आहे जंहिंमें उज़न ते कंट्रोल रहंदो आहे माण्हुनि जो, आउट ऑफ कंट्रोल मूवमेंट जो थींदा आहिनि। हाणे उनजो मुंहिंजो वॾो मूं ते अटैक थियो जंहिंजो हालत ईअं हुई जीअं फालिज जीअं त किरंदो आहे उअं ई फालिज मुंहिंजे साॼे पासो जिस्म जो जेको आहे सॼो साणो हुयो, सुन हुयो ऐं मुंहिंजे बांह में मुंहिंजे इन जंघ में उहा मूवमेंट थींदी हुई, उहा पंहिंजो लेखे हलंदा हुआ ऐं मुसलसिल जेको आहे उहा मुंहिंजी मूवमेंट हुई ऐं उहा लुछ जेका आहे उहा ख़तमु न पई थी। अलाह कयो त सिंध टीवी वारनि मुंहिंजी स्टोरी कई, उन्हनि खे छा बसि आहे ऐं जीजल अख़बार वारनि खे जिन मुंहिंजी स्टोरी ठही ऐं उहा अख़बार में अचण खां पोइ सिंध टीवीअ ते हलण खां पोइ मोहतरमा शर्मिला फारूकी हुनजो नोटिस वरितो ऐं मूंसां राब्तो कयईं। हुन 2 लखनि जो ऐलान कयो आहे। मां सकाफ़त खाते थोराइतो आहियां, पर मुंहिंजो मुतालबो इहो आहे त जेकॾहिं मुंहिंजो इलाजु आगा खान मां थिए त उहो बहितर इलाजु थींदो बजाए इमदाद जे। मूंखे जेकॾहिं सकाफ़त खातो मुंहिंजो इलाजु आगा खान में कराए ऐं उहो ख़र्चु बर्दाश्त करे त मां उमेदु आहे, कवी उमेदु आहे त मां बिल्कुलु ठीकु थी वेंदुसि। सिंध टीवी वारनि खे उन्हनि जी मार्फत मां इहा ॻाल्हि सकाफ़त खाते ताईं रखां थो पियो त हू मुंहिंजो इलाजु आगा खान मां कराइनि। मां इहो कॾहिं कोन अंदाज़ो लॻ रहियो आहे डॉक्टरनि खां त घणो ख़र्चु थींदो, पर मां सम्झां थो त इहो ख़र्चु मुंहिंजो लखनि में ईंदो। इश्क बाद मिलंदी आहे बा कमाल दरवेशी, इश्क बाद मिलंदी आहे बा कमाल दरवेशी, हर ॾिसा में ॾिसंदी आहे पोइ जमाल दरवेशी। सिंध जी सकाफ़त में थी लिकी लिकी रोए, भूं ते ॾिसे केसीं इश्ताल दरवेशी, ॼण अज़ल अबद विच में छाल ज़िंदगानी आहे, ॼण अज़ल अबद विच में छाल ज़िंदगानी आहे, अहमियत छा रखंदा आहिनि माह साल दरवेशी। नैण ही ॾिसी आया नूर जंहिंजे जलवे में, तिर उहो ॾिठो आहे तो बेमिसाल दरवेशी। दिल न थी अघामे जे ॿिए तरफ़ मतां सुरकी, दिल न थी अघामे जे ॿिए तरफ़ मतां सुरकी, वेह मोहब जे दग में बेमलाल दरवेशी। लोक ॿोक छा ॾींदो ॾस जवाब हस्तीअ जा, लोक ॿोक छा ॾींदो ॾस जवाब हस्तीअ जा, फ़लसफ़ियुनि बि किथे सम्झा आहिनि सवाल सर दरवेशी। हीर जियां हली हुन ॾे, हीर जियां हली हुन ॾे त पोइ पिरी परे नाहे, मूंखे वाह जो ॾेई वई मिसाल दरवेशी।